नाज़रीन, सॼी सिंध जी करोंडी में भी तालीमी इदारा खुली विया आहिनि, जंहिंसां शागिर्दनि तोड़े उस्तादनि में सरहाई अची वई आहे। शागिर्दनि ऐं उस्तादनि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अली हबीब रतड़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। जी बिल्कुल ख़त्म थियो इंतज़ार। तालीम जी उन उजाइण जे लाइ शागिर्द आहिनि बिल्कुल तैयार। पूरे मुल्क में तालीमी सरगर्मियूं थी वियूं आहिनि बहाल। ॻाल्हि ॿोल कंदासीं उस्तादनि ऐं शागिर्दनि सां त हो कीअं पूरो कंदा तालीम में पैदा थियल ख़्याल। कोविड-19 खां पोइ जेको आहे सो अॼु स्कूल जीअं खुलिया आहिनि त असांजो स्कूल जेको आहे उहो EC खां वठी 10th क्लास ताईं आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु जेका असांजी अटेंडेंस आहे, असांजी टोटल जेके आहिनि ॿार उहे असां वटि दाख़िल आहिनि उहो 1471 आहिनि ऐं हिन वक़्तु जेके हाज़िर आहिनि उहे आहिनि जेके आहिनि सो 1069। उस्तादनि खां वठी ॿारनि खे मास्क पातल आहिनि। असां वटि सैनिटाइज़र गेट आहे जंहिं ते ॿारनि खे स्प्रे कयो वञे थो, उन खां पोइ ॿार अंदरि दाख़िल थियनि था। हर क्लास जी असां फ़र्दनि जेको आहे टेस्ट वठणु शुरू कया अॼु खां वठी ऐं अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे तालीम ते पूरो तवजो ॾियण जी कोशिशि करे रहिया आहियूं त असांजी तालीम बहितर खां बहितर थिए। प्री ऐं हायर सेकेंडरी सेक्शन्स त ऑलरेडी सिंध गवर्नमेंट इजाज़त ॾिनी हुई, उन तहत मुकमिल SOPs जी इंश्योरेंस कई से इम्प्लीमेंटेशन थिए पई। इहा ई असांजी हथल इम्कान कोशिशि आहे। सभ खां प्रियोरिटी बेसिस ते ॿार जी सिहत आहे, त इन निस्बत खां असां SOPs खे इंश्योर बनायो आहे। असां वटि अॼु तक़रीबन 1 साल खां पोइ नई सही स्कूल जूं सरगर्मियूं शुरू थियूं आहिनि। असां सभई उस्ताद इन जज़्बे सां अॼु स्कूल पहुता आहियूं त जेको बि असांजो साल जो गैप ॿारनि जो जेको लॉस थियो आहे कोविड-19 जे करे, उहो कीअं पूरो करे सघिजे, उन लाइ असांजी मैनेजमेंट, असांजा उस्ताद सभु वेही करे इन प्लान ते कमु शुरू करे छॾियो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त हिकु दफ़ो ॿीहर असांजा स्कूल खुलिया ऐं इंशाअल्लाह असां जेके टीचर्स जो हिकिड़ो इंतिहाई वॾो रोल हूंदो आहे। टीचर्स ई चेंज एजेंट आहिनि या दुनिया में इनकलाब जेकॾहिं आयो आहे त टीचर्स जे थ्रू ई आयो आहे। मां सम्झां थो त असांजे लाइ बिग चैलेंज आहे, लेकिन असां कुझु एक्टिविटीज़ खे वधाए करे ऐं सरगर्मियूं जेके आहिनि उन्हनि खे वधाए करे जेको असांखे जेको गैप आहे उन ते असां कंट्रोल करे सघूं था। हर मुल्क में तालीमी इदारा खुली विया आहिनि ऐं जेको असांजे हिन कोविड-19 वजह सां 1 साल असांजो गैप अची वियो, असांजी तालीम खे तमामु घणो लॉस थियो। उनखे हाणे असां तमामु घणी महिनत करे रहिया आहियूं, उन्हनि खे भरपूर नमूना इम्प्रूव करे रहिया आहियूं। उस्तादनि जी असां सां गॾु सपोर्ट आहे। असां ॾींहं राति महिनत करे इंशाअल्लाह असांजे स्कूल खे प्राउड फील करायूं। असांखे अॼु वॾी ख़ुशी थी आहे त पूरे मुल्क में स्कूलूं खुली वियूं आहिनि। असांजो पूरो साल लॉस थियो आहे ऐं असां भरपूर मेहनत कंदासीं, असां पंहिंजी मंज़िल ते पहुचंदासीं पढ़ी लिखी। कैमरामैन अली शरावत सां अली हबीब रतड़, आवाज़ TV न्यूज़, करोंडी।